सगियूं दरगाह बोदला सिकंदर सरकार सेवण शरीफ जे गादी नशीन सैयद समीर अब्बास शाह नकवी जूं तालके सोबोदेरो ऐं सगियूं शहर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में ताज़ियतूं ऐं गॾिजाणियूं, जंहिंमें वंग शरीफ लॻ ॻोठ सणपाल में डिग्री कॉलेज सोबोदेरो जे ऑफिस सुप्रीडेंट एडी सणपाल सां संदसि वालिद जी वफ़ात ते ताज़ियत कई। प्रोफेसर ज़वार हतार सां संदसि वालदा जी वफ़ात ते ताज़ियत, लतीफ़ मलाह सां संदसि भाउ जी वफ़ात ते ताज़ियत, मुहकमुद्दीन अब्बासी सां संदसि भाउ जी वफ़ात ते ताज़ियत, मुजाहिद अली अब्बासी सां संदसि वालिद जी ताज़ियत, सगियूं जे सहाफ़ी मुहर्रम दरिया ख़ान सां संदसि ॾाॾे जी वफ़ात ते ताज़ियत पिणु कई। सगियूं में मुमताज़ मलाह सां संदसि भाइटे जी वफ़ात ते ताज़ियत, मोहम्मद परियल लख सां संदसि भेण जी वफ़ात ते ताज़ियत करे उन खां पोइ सगियूं जी समाजी अॻवान लाला अशफाक भागत पारां प्रोग्राम में पिणु शिरकत करे पोइ सगियूं जे दरगाह लोढ़ो फ़कीर फैज़ मोहम्मद लोढ़ाई ते पहुची संदसि चादर चाढ़े दुआऊं घुरियूं। उन मौक़े ते दरगाह लोढ़ाई शरीफ जे साहिबज़ादे मियां असदुल्लाह लोढ़ाई जो फ़र्ज़ंद मियां अमानुल्लाह साणसि गॾु हुआ।